अज हिते भी गुरुद्वारा शीशगंज साहिब लगो पिया एतरी संगत आई है जो पहिरीं तारीख़ ते जब दिल्ली में गुरुपुरब मनायो वयो तो 400 ॿार एक जगह ते विहारे करे हिकिड़ो शब्द गायो वियो खाली 400 साल गुरुपुरब गुरु तेग बहादुर महाराज जो दिल्ली में गुरुद्वारा शीशगंज साहिब में जंहिं महिल मनायो वयो तो संगत जेकी हुई सा हुई पर 400 ॿार विहारे करे कीर्तन करायो वियो स्टेज लगाई वई जिते 400 ॿार विहारिया विया जिते सभिनि खे तबला बाजा हुया कंहिंखे कहिड़ा साध हुया कंहिंखे कहिड़ा साध हुया 400 ॿार विहारे करे 400 साल गुरुपुरब मनायो वियो दिल्ली में सभई जो सतनाम वाहेगुरु। पर गुरु तेग बहादुर महाराज जी अहिड़ी बख़्शिश जो अॼु एतिरी संगत आहे जो ॾिसी करे हिकु त गुरुद्वारा शीशगंज साहिब लॻे थो ॿियो ननकाणो साहिब लॻे थो एतिरी संगत आई आहे छो त गुरु नानक साहिब खे मञण वारा गुरु नानक साहिब जे शब्दनि सां प्यार करण वारी ही पूरी संगत आहे जेकी हिते वेठी आहे सभई जो सतनाम वाहेगुरु। अहिड़े गुरुअ खे नमस्कार आहे जंहिं गुरु असां ते एतिरी कृपा कई ॾिसो जंहिंमहिल चालीहो लॻो हुयो त हिकु हिकु ॾींहुं करे ॻणियूं पिया अञा 39 ॾींहं आहिनि या बिरजलाल ॿुधाए पियो रोज़ बाक़ी 38 ॾींहं अथव बाक़ी 37 ॾींहं अथव हाणे बिरजो खे तव्हां ॿुधायो कि आख़िरी ॾींहुं अथव सभई जो सतनाम वाहेगुरु। 40 ॾींहं कीअं गुज़रिया ख़बर ई न पई हालांकि जेको ही प्रोग्राम ठहियो हे प्रोग्राम मश्करी मज़ाक में ठही वियो 40 ॾींहं जो प्रोग्राम वेठे वेठे बस संगत में ॻाल्हि निकिती चालीहो रखूं गुरु तेग बहादुर महाराज जो हिकिड़े ॾींहुं ॻाल्हि थी ॿिए ॾींहुं पत्रिकाऊं हली वियूं 3 ॾींहं खां वठी अमृत वेलो शुरू थी वियो ऐं संगत ई उपरालो कयो पर धन भाग तव्हां संगत जा जो तव्हां अची करे हिते वरी असां सां निभायो छो त गुरुद्वारो सोनो संगत सां लॻंदो आहे दीवारुनि सां कॾहिं बि न लॻंदो गुरुद्वारे में जेकॾहिं महांगी टाइल लॻाई वञे महांगा पखा लॻाया वञनि माइक लॻाया वञनि पर ॿुधण वारी संगत ई न हुजनि सभु अजाया थी वेंदा आहिनि पर हिते बख़्शिश गुरु नानक साहिब जी अहिड़ी जो पूरी माताउनि पूरे असांजे भाउरनि सभिनि प्यार सां ही चालीहो निभायो ऐं एतिरी संगत आई जो करण वारनि खे बि आनंद आयो ॿुधण वारनि खे बि मज़ो आयो छो त ही गुरु तेग बहादुर महाराज उहे सतगुरु असांजा जंहिं पंहिंजी जान ॾेई करे ही असांजो धर्म रखियो आहे पर गुरु नानक देव महाराज जी पाण सॼी संगत जेकी बि हिते आया आहियूं गुरु नानक साहिब जी हिकिड़ी साखी ईंदी आहे मां उहा ॿुधायां पोइ टाइम सां वरी भोक्सा पवंदो जेको बि गुरु नानक साहिब खे यादि करे थो न पोइ असांखे ख़बर पए या न पए पर गुरु नानक साहिब असां ते अचण वारियूं तकलीफ़ां सभु पंहिंजे मथां खणी छॾींदो आहे कथा ईंदी आहे हिकिड़ी गुरु नानक देव महाराज जी त गुरु नानक देव महाराज भाई मर्दानो भाई बालो घुमदा हिकु जगह तां वञनि पिया त हिकिड़ी वॾी खेत नज़र आई जंहिं खेत में पूरो फसल तैयार हुयो पर छा हुयो जेको फसल उते करे पियो न उहो रोए पियो पंहिंजे मथे खे हथ ॾेई वेठो हुयो त भाई मर्दा ने पुछा कई गुरु नानक साहिब जिन खां कि सतगुरु हिन जो फसल भी पूरो तैयार बीठो आहे खाली हिन खे इहो फसल लाहे करे विकिरणो आहे पोइ इहो पंहिंजे मथे खे हथ ॾेई वेठो आहे छाजे करे ख़बर आहे गुरु नानक साहिब चवणु लॻो ओ भाई मर्दाना इन खे इन जे पंहिंजे हाल ते छॾे ॾे त भाई मर्दानो ख़बर आहे तव्हां कथा गुरु नानक साहिब जी ॿुधंदा आया हो जेसि ताईं भाई मर्दाने खे सवाल जो जवाबु न मिलंदो आहे तेसि ताईं भाई मर्दानो बि असां वांगुरु बसि न आहे कंदो कि जेसि ताईं असांखे जवाबु न मिले चई सतगुरु ईअं कीअं हे एतिरो फसल तैयार बीठो आहे हे वरी मथे खे हथ ॾेई वेठो आहे गुरु नानक साहिब चयो हाणे तूं बसि हूअं ई न कंदे पर इन खां बहितर आहे तूं वञी करे पाण पुछी चएसि जंहिं महिल पुछणु आयो सतगुरु खां आज्ञा वठी मर्दाने चयो
तुझो फसल तैयार बीठो आहे भई मथे खे त ॾेई वेठो आहे छाजे करे त वो फसल खेती वारो चवण लॻो मुंहिंजो फसल बि पूरो तैयार आहे मुंहिंजो मालिक बि ॾाढो भलो आहे जंहिं वटि मां कमु कंदो आहियां मूंखे पैसा बि मुंहिंजी मर्ज़ी जा ॾींदो आहे ईअं न आहे की मुंहिंजी शादी न आहे थियल मुंहिंजी शादी बि थियल आहे मूंखे औलाद बि आहे ऐं मालिक मूंखे रहण जे लाइ घर बि ॾाढो भलो ॾिनो आहे भाई मर्दानो चवण लॻो सभु सामान त तो वटि आहिनि ओ बाक़ी मथे खे त ॾेई छो वेठो आहे चवण लॻो सतगुरु छा कयां पर जेको अंदर जो सुकून आहे न उहो मां वटि न आहे सभई जो सतनाम आहे मां वटि धन बि आहे मां वटि घर बि आहे मां वटि पैसा बि आहिनि औलाद बि आहे घरवारी बि आहे मालिक मकान बि ॾाढो भलो आहे मूंखे पैसा बि ॾाढा भला मिलंदा दुनिया जो सभु सुख मां वटि आहे पर छा कयां जेको अंदर में सुकून खपे न उहो सुकून मां वटि न आहे तव्हां हिननि 40 ॾींहंनि में आज़मायो हूंदो कि सिर्फ़ु सुबुह वारो इहो 1.5 खां 2 घंटा आहिनि सॼो ॾींहुं सुकून सां गुज़रे थो कि असां गुरू दर ते कीर्तन ॿुधी आया आहियूं कथा गुरू जी ॿुधी आया आहियूं मन में सॼो ॾींहुं हिकिड़ो सुकून हले थो छो त बाबे जी बाणी में जेको आनंद आहे न उहो दुनिया में कंहिं जॻह ते बि सुकून न आहे इहो तजुर्बो असीं सभु हिन 40 ॾींहंनि में करे विया आहियूं हालांकि असां मां कंहिंजी बि रुटीन न आहे कि अमृत वेले असीं रोज़ उथूं पर हिन टाइम अहिड़ी हालत बणिजी वई आहे 4 बजे सभिनि जी अखि खुली थी वञे भली अलार्म रखियल हुजे या न रखियल हुजे 4 बजे सभिनि खे जाग थी वञे रुटीन बणिजी वई आहे ॾिसो असां सभिनि खे जंहिं वटि बि बैंक बैलेंस पंहिंजो आहे या जंहिंखे बि दोस्त यार आहिनि पंहिंजा माताउनि सां कॾहिं घर में ईअं थियो आहे कि असांजी का भेण या असांजी का माता घर में बाजो खोले वेही रहे ऐं घर में बाजो वॼाए ऐं उनजी माउ उन खां पुछा करे कि बाजो छो थी वॼाए त उहा छोकिरी जवाबु ॾे मूंखे पंहिंजी दोस्त यादि नथी अचे उहा यादि अची वञे तंहिंजे करे बाजो थी वॼाए थियो आहे कॾहिं या का माता बाजो वॼाए ऐं ॿी का पुछा करे साईं उहा चए मां बाजो इन करे वॼायां थी छो त मुंहिंजी धीअ हिकु ॿिए शहर में रहंदी आहे उहा मूंखे यादि नथी अचे उहा यादि अची वञे तंहिंजे करे मां पंहिंजे घर में बाजो वॼायां थी या असांजे ॿाहिरनि सां थियो आहे बाजो छो थो वॼाए मुंहिंजा बैंक में अलाए घणा पैसा पिया आहिनि यादि नथा अचनि मतिलबु यादि अची वञे न तंहिंजे करे मां बाजो वॼायां थो कॾहिं बि न आहे थियो ईअं पर वाहिद ई असांजा टिकाणा ऐं गुरुद्वारा आहिनि जिते असांखे रोज़ तबलो बाजो वॼाइणो पवंदो आहे छाजे करे मथां परमात्मा यादि अची वञे छो त असां खां विसरियो सिर्फ़ु परमात्मा ई आहे बाक़ी दुनिया जी हर शइ असांखे यादि आहे तंहिंजे करे दरबारनि में रोज़ इहे तबला बाजा हलाया वेंदा आहिनि छाजे करे त असां खां सिर्फ़ु परमात्मा ई विसरियल आहे जेको यादि अची वञे इन तबलनि बाजनि जे सदके सभई जो सतनाम आहे गुरु पर भाई मर्दानो चवण लॻुसि जेकॾहिं तोखे अंदर जो सुकून खपे हल बाबे नानक वटि हे साम्हूं वण जे हेठियां वेठो आहे सतगुरु हल तोखे नाम जी दात वठी ॾियूं तोखे अंदर जो सुकून अची वेंदो पोइ जीअं भाई मर्दाने सां गॾिजी करे आयो न सेठ सतगुरु चयो सुबुह जो उथी करे एक ओंकार जो जाप कंदो कर हाणे सतगुरु नाम ॾेई करे हलिया विया थोरे ॾींहंनि खां बाद में गुरु नानक देव महाराज कीर्तन खां बाद में मुस्कुराइनि पिया भाई मर्दाने चयो सतगुरु तव्हीं खिलंदा ई न आहियो अॼु खिलो था ओ भाई मर्दाना हे मुंहिंजे प्यारनि जा कम आहिनि हे मुंहिंजे प्यारनि जा कम आहिनि खिलाइनि बि पाण ई था ओ सतगुरु केरु थो खिलाए ओ मर्दाना जंहिंखे नाम जी दात ॾेई आयासीं अमृत वेले रोज़ उथे थो पर उनजो मन जुड़े ई नथो हाणे मूंखे इहा अरदास थो करे गुरु नानक साहिब नाम त ॾेई वियो पर हाणे मूं ते अहिड़ी कृपा कयो मुंहिंजो मन जुड़े बि त सही न असीं अमृत वेले त अची वियासीं पर असांजो मन ई नथो जुड़े मन लॻे ई नथो त उनजे लाइ बि असांखे अरदास ई करणी आहे कि सतगुरु हाणे अमृत वेले घुरायो त थी
हाणे कृपा कर मन में भी अची पाण वस सभई जो सतनाम गुरु। थोड़े समय का बाद में गुरु नानक देव महाराज भाई मर्दाना भाई बालाजी रटन कंदा कंदा वञन पिया न त हैरान थी वेंदो गुरु नानक साहिब जे पेरन मां रत पई वए, पेरन मां रत पई वए। भाई मर्दाने चयो सतगुरु जमीन ते कंडो भी ना है, जमीन ते पत्थर भी ना है, पो तवां जे पेरन मां एती रत थी वए छाजे करे। गुरु नानक साहिब चवण लॻो मर्दाना हे सब आशिकन जा कम अथई, हे सब प्यार करण वारन जा कम अथई सभई। ओ सतगुरु पो एतरी रत पेरन मां छो? ओ मर्दाना जंहिंखे नाम जी दात ॾेई आया सो जुड़ी न पियो सघे, मांखे रोज़ अरदास कंदो हुयो नाम त ॾेई विया हाणे जुड़न जी ताक़त ॾियो। ओ मर्दाना अॼु हो अहिड़ो जुड़ी वियो आहे जो हर तो हलाए, हर हलाईंदो हलाईंदो कंडन जे बाग में लही वियो आहे, मुंह ते एक ओंकार जो जाप अथसि। ओ मर्दाना हाणे कंडा त उन जे पेरनि में लॻनि था, पर रत जेकी आहे न मुंहिंजे पेरनि मां वहे थी। अॼु दादा पोकरदास जी कमी पूरी थी वई। 40 ॾींहंनि में कंहिं बि जयकारो न आयो कथा ॿुधी करे, ऐं दादा पोकरदास जी कमी भैया रवि पूरी करे छॾी। छो त दादा के अलाए कथा सम्झ में ईंदी हुई अलाए न ईंदी, पर जयकारो हणंदो हुयो, पर उहा कमी दादा जी ते अॼु जेको आहे न भैया रवि पूरी कई। छो त मां कल्ह ई छोकिरनि खे चवां पियो तव्हां मूंखां 50-50 वठो, पर जेको आहे न मुंहिंजी कथा ते जयकारो हणो ताकि संगत के खबर तो पे न कथा मां भली कई आहे, त मूंखां ई 50-50 वठंदा कयो। पर अॼु जेको आहे न उहा कमी भैया रवि पूरी कई छई दादा पोकरदास जी। सतगुरु कृपा करनि दादा जी तबियत बि सही थी वञे। पोइ छा थियो? गुरु नानक पातशाह चवण लॻा ओ मर्दाना पहिरियों जुड़े न पियो मांखे अरदास की, पर हाणे अहिड़ो जुड़ी वियो आहे कंडा सब उन जे पेर में लगल आहिनि, पर हो याद मांखे थो करे, इन जे करे रत मांजे पेरनि मां वहे थी। गुरु नानक पातशाह आहिनि ई अहिड़ा सतगुरु असांजा, पर छा आहे असीं उनखे मन करे पंहिंजो बणाए था सघूं। असीं मन करे गुरूअ खे पंहिंजो कयूं तो गुरु नानक पातशाह असां ते सभु अचण वारियूं तकलीफ़ूं बि पंहिंजे मथां खणी छॾींदा आहिनि। तव्हां कंटिन्यू कथा ॿुधाया हो गुरु तेग बहादुर महाराज केॾी बख़्शिश कई आहे। जिन जिन सां बि वाइदो कयो पाण न बि वञी सघिया, पंहिंजो सीस उन्हनि जे घर ताईं पुॼाए छॾियो कि मां पाण अगरि शरीर सां न आयो आहियां त पंहिंजे सीस सां तव्हांजे घर ज़रूरु दर्शन कराए वेंदो। पोइ असीं बि जेकॾहिं मन करे गुरु नानक साहिब खे पंहिंजो कयूं, अॼु हिन 40 ते गुरु तेग बहादुर महाराज जी कथा पाण ॿुधी आया आहियूं न, हिकिड़ो अमल पंहिंजे जीवन में ज़रूरु कयूं जो पंहिंजे शहरनि में ख़ासि करे ग़रीबनि जूं न्याणियूं रहिजी थियूं वञनि। अॼु 400 साल गुरुपुरब मल्हायूं था, असीं उन्हनि न्याणियुनि जे पीअरनि जा कम न ॾिसूं कि उनजो पिता कहिड़ो कमु थो करे कि ग़रीब आहे छा आहे। असीं भली शराबी नशाई जे घर न्याणी न ॾियूं, पर सतगुरु फरमान करनि था उन्हनि जे घर मां न्याणियूं वठो ज़रूरु, न त ग़रीबनि जूं न्याणियूं ईअं ई रहिजी थियूं वञनि। गुरु नानक पातशाह गुरु तेग बहादुर महाराज तव्हां सभिनि जूं झोलियूं भरींदा, पर इहो हिकिड़ो गुण पाण वटि खणो, जिन घरनि में न्याणियूं सुठियूं आहिनि, कमकार वारियूं आहिनि, पिता जेकॾहिं उनजो ग़रीब आहे त अहिड़नि घरनि जे रिश्तनि खे मोटायो न। छो त गुरु नानक पातशाह यारी ग़रीबनि जो अथव, ग़रीबनि सां यारी रखंदो, गुरु नानक पातशाह सां यारी तव्हांजी रखिजी वेंदी। सो अहिड़नि घरनि ते नज़र विझो जिन घरनि में ग़रीब न्याणियूं रहिजी थियूं वञनि असांजे करे। सो कृपा कयो अहिड़नि घरनि जा रिश्ता न मोटायो जिन घरनि जा जिन जा पिता ग़रीब आहिनि, जिन जा पिता जेका न कुझु पैसनि ते नौकिरी करनि था, अहिड़नि घरनि मां न्याणियूं वठो ज़रूरु। छो त इहे न वठण जे करे न्याणियूं घरनि में ई रहिजी थियूं वञनि। सो अॼु गुरु तेग बहादुर महाराज जो 400 साल गुरुपुरब मल्हायूं था। ॿियो कुझु असीं खणूं न खणूं, पर इहा हिकिड़ी ॻाल्हि तव्हां अॼु ज़रूरु पंहिंजे घर खणी वञूं। अचो साथ संगत जी।